ब्रेकिंग न्यूज़ है अवांखे अपडेट कंदालू त टाउन कमेटी चूंडको में जेसिताईं टाउन ऑफिसर मुक़रर थिए तेसिताईं अकाउंट हलाइण जा इख्तियार एडमिनिस्ट्रेटर मोहम्मद यूसुफ शेख वटि हूंदा। अवांखे अपडेट कंदालू ब्रेकिंग न्यूज़ आहे। ब्रेकिंग न्यूज़ माथे पहुचाईंदासीं। टाउन कमेटी चूंडको में जेसिताईं टाउन ऑफिसर मुक़रर थिए तेसिताईं अकाउंट हलाइण जा इख्तियार एडमिनिस्ट्रेटर मोहम्मद यूसुफ शेख वटि हूंदा। टाउन कमेटी चूंडको में अॻी टाउन ऑफिसर असलम मेतलो मौजूद हुजण बावजूद अहिड़ो ऑर्डर मंज़र आम ते अची वियो। मोहम्मद असलम मेतलो टाउन ऑफिसर जो ऑर्डर कराइण बावजूद चार्ज वठण में नाकाम। अहम ख़बर अवां ताईं पहुचाईंदासीं। टाउन कमेटी चूंडको में अॻी टाउन ऑफिसर असलम मेतलो मौजूद हुजण बावजूद अहिड़ो ऑर्डर मंज़र आम ते अची वियो। मोहम्मद असलम मेतलो टाउन ऑफिसर जो ऑर्डर्स कराइण बावजूद चार्ज वठण में नाकाम। इन हवाले से राब्तो कयो आहे नारो में आवाज़ टीवी जे रिपोर्टर पीराणो साहिल भमरोसा जी। कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी हाँ, ये लोकल गवर्नमेंट ऑफ सिंध जो टैक्स सुप्रीटेंडेंट यूसुफ शेख के बिन टाउन कमीशन हलाइण वारो ऑर्डर जारी कयो आहे वो आवासीय के मिली वियो आहे। उन सिलसिले में अपडेट कंदो हलां तो सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान के हुक्म बैदि 11 स्केल में वापस वियल टैक्स सुप्रीटेंडेंट मोहम्मद यूसुफ शेख ते लोकल गवर्नमेंट खास मेहरबान थी वही है। छाकाणि टाउन ऑफिसर टैक्स सुप्रीटेंडेंट मोहम्मद यूसुफ शेख चूंडको ऐं सदर मीरली टाउन के अकाउंटन के हलाइण लाइ ऑर्डर करण में कामयाब थी वियो आहे। मोहम्मद यूसुफ शेख महकमाती ट्रेनिंग में 23 फरवरी वञण खां अॻु 27 जनवरी ते ऑर्डर कराए वरितो आहे। तॾहिं त महकमाती ट्रेनिंग लाइ नामज़द कामरनि खे पंहिंजे नौकरियुनि सां रिलीज़ हेॾा बि पहुचण जो पाबंद बणाए वियो हो। ठीक है, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।